जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद का खबर ईंदा हलूं त तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह पंहिंजी न्याणी ऐं ॿिनि भाइटियुनि खे हैदराबाद जी सरकारी स्कूल में दाख़िल कराए छॾियो आहे। सरदार शाह जो चवण त संदन ॿार बि सरकारी स्कूल में पढ़ंदा, जंहिंसां सरकारी स्कूल जे तालीमी मयार बहितर थींदो। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी खां। जी फिदा, अपडेट कजो इन हवाले खां कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल हरेश, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तालीम खाते वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह पंहिंजे धीउ ऐं ॿिनि भाइटियुनि खे जेको सो हैदराबाद जे सरकारी स्कूल में दाख़िल कराए छॾियो आहे। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह पंहिंजी न्याणी कैफ़ ऐं ॿिनि भाइटियुनि अलीज़ा ऐं उमेज़ा खे जेको सो हैदराबाद जे गवर्नमेंट गर्ल्स मीरान हाई स्कूल में दाख़िल करायो। तालीम खाते वारी सूबाई वज़ीर जेको सो आहे पंहिंजे 8 वरनि जी धीउ कैफ़ खे जेको सो चौथे क्लास में दाख़िला ॾियारी ऐं जेको सो सैयद सरदार अली शाह पंहिंजे ॿिनि भाइटियुनि अलीज़ा खे 6 ऐं जेको सो उमेज़ा खे चौथे क्लास में जेको सो दाख़िल करायो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जो चवणु हो त संदसि ॿार बि सरकारी स्कूल में पढ़ंदा, जंहिंसां सरकारी स्कूलनि में जेको सो तालीमी मयार उहा जेको सो बहितर थींदो। सैयद सरदार अली शाह जो चवणु हो त सरकारी स्कूलनि में तालीमी मयार खे जेको सो वधाइण लाइ पंहिंजी धीउ ऐं ॿिनि भाइटियुनि खे जेको सो सरकारी स्कूल में दाख़िल करायो आहे। जी।